सखरन मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क की रिपोर्टर मीर मोहम्मद कीरियो मूजिब डिप्टी स्पीकर सैयद गुलाम मुस्तफ़ा शाह MPA गुलाम कादिर चांडियो सखरन भरिसां ॻोठ माड़ी जलबाणी में 59 करोड़ रुपयनि जी लागत सां तामीर थींदड़ ड्रेनेज सिस्टम प्योर ब्लॉक ऐं CC घटिन जो इफ़्तिताह कयो। इन मौक़े ते संदन मान में शानदार तकरीब मुनक़द कई वई। तकरीब जे मेज़बाननि अली गुल जलबाणी, राणो खान जलबाणी, इमरान गुड्डू जलबाणी, इमामुद्दीन जलबाणी पारां सैयद गुलाम मुस्तफ़ा शाह, गुलाम कादिर चांडियो, सैयद शायान शाह, गुलाम शाह लखारी ऐं असिस्टेंट कमिश्नर सखरन रमीज़ राजा बलोच के सिंधी रिवायत मूजिब पटका पाराया विया, जॾहिं त ॿियनि महिमाननि खे लुंगीन ऐं अजरकनि जा तोहफ़ा पेश कया विया। इन मौक़े ते हुननि ख़िताब कंदे चयो त पीपल्स पार्टी अवामी पार्टी आहे ऐं हमेशह अवाम जी ख़िदमत खे तरजीह ॾिनी आहे। माड़ी जलबाणी में 59 करोड़ जी तरक़ियाती कमनि जो इफ़्तिताह करे छॾियो आहे। वधीक कोशिश कंदासीं त सखरन खे म्यूनसिपल कमेटी ऐं मेहराबपुर माड़ी जलबाणी ऐं मेहर अली जमाली खे टाउन जो दर्जो ॾियारियो वञे। हुननि चयो त जल्द ई ग्रेड 1 खां 4 ताईं जी नौकरियुनि तां पाबंदी ख़त्म कई वेंदी, माण्हू रोज़गार सां लॻी वेंदा। हुननि इहो बि चयो त तक जी अवाम जी समूरनि मसइलनि खे तरजीह बुनियादुनि ते हल कंदासीं। तक़रीब में इंजीनियर पब्लिक हेल्थ सैयद एहसान शाह, रोशन सहतो, मलक इसहाक, सखरन प्रेस क्लब जो सदर रज़ा मोहम्मद सियाल, गुलज़ार जलबाणी, बाहवल बलोच, मंसूर कल्लू ऐं हाजी अरबाब अली जलबाणी समेत सभई माण्हुनि शिरकत कई।